तू असांजे अंदर में चक विधो आहे चक। जाने काॾे तयार न मुकाबलो थींदो हाणे थींदो हिते थींदो। अचु अचु अरे पियो तो पियो अरे रोए अरे बा अरे बा आजा 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 मुझे मार वो नहीं मिल सही मैं ना मिल मार तो मुझे भेज तो टोपी टोपी उठ उठ ड्रॉ करे तू खबर को नहीं और दादा नाला मज्जू है मज्जू का नंढा भरा रज्जू है रज्जू को माफ नहीं करेंदा को माफ नहीं बस मां खबर पे जी एकड़ो धाड़े बेले में रही सके तू रज्जू धाड़े तो मुझे पीड़ा ने तो भाग गई हुकुम कर अचो 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 मत अचो इधर अचो मैं तेरा कितना इंतजार किते पर तेको तो कोई एहसास ही कहनी। इंतकाम जी बा है अंदर में बभर बारे छरियो जैसी ताई पाजे पीए भा जो पलान न कंदम तेसी ताई सुख जो सा न खणदम। मेरा एहसास कर मेरे अंदर इश्क दी बाह बलदी पई है। छड मुके तंग न कर कुछ रहम कर मेरी जवानी पे जडा दा तू आखे चूड़ियां बेचने छोड़ दे मैं हूं जाड़े थे चूड़ियां बेचने छोड़ दे क्यों बस हुण तू मेको अपने प्यार दी चूड़ियां पवा। हां पागल हो
अदा साईं, हिकिड़ो अमर मुंहिंजे नज़र में आहे जेको असांजे दुश्मननि जो ख़ात्मो करे सघे थो, ऐं हुनजो नालो आहे कारियर। वाकई अदा अदो सही पे चए, इहो ई माण्हू कम जो आहे। अचे त ॻाल्हाए। हेलो हेलो, कारीगर तो ॻाल्हाई? मां इलाइक़े जो मोतबर बादशाह खान तो ॻाल्हायां। ॿुधो आहे त पैसनि जे ख़ातिर कंहिंजो बि किथे बि कंधु कपे सघे थो। मां तोखे मालामाल करे छॾींदुसि। जेतिरी मिल्कियत दौलत चवंदे तोखे कारीगर मिलंदी। जेकॾहिं तूं हैदर ऐं नादर जे खानदान खे गफ़ा गफ़ा करे उन जूं बूटियूं मुंहिंजे आॾो छॾाईंदे। बादशाह खाना तू बेफिक्र थी। सुनी भाउ, ॾिस त हैदर जे खानदान जो हिकु हिकु करे कीअं थो मारियां। कारीगर उन्हनि मुंहिंजे मासूम पुटनि खे बेदर्दी सां मारियो आहे। ॾिस त पाए उन जो मां अहिड़ो त शर्त कयो तो सॼी ज़िंदगी उन जो पोयों खानदान बि यादि कंदो। तूं सिर्फ़ हुनजी मूंखे एड्रेस ॿुधा। ठीक समझिए ना? ठीक है। वाह बादशाह खान वाह, मूं समझो त गोठ माराईंदो, गोठ जा गोठ सड़ाईंदो। हिकिड़ो हैदर ॾिस त इहो हिकु चपटीअ में तो खत्म करे जाए। हिकु चपटीअ में ओ त कारीगर जे कर खां जंग जा जानवर बि पनाह वठंदा आहिनि। जग त जानवर सरदार, ये हैदर जो भाव नादर थई।
अच्छा नादर तू आई अरे मां तो की आसमान ते पकोलिया और तू इते जमीन ते सुठो तई तो मुझो रस्तो छड़े दे छॾे ॾींदासीं तोखे बिल्कुलु छॾे ॾींदासीं थोरो सब्र कर सब्र तकर न कर सुठो थी त असांजे रस्ते खां परे थी वञ तोखे ख़बर न आहे त हैदर जी दाशत छा आहे कारियर ख़तम थी कारियर खाए ओके हैदर ते इनो न आ इनो न आ तोखे शायद ख़बर न आहे मौत जो ॿियो नालो कारियर आहे कारियर कारियर जी क्या रखो संकटा जानवर भी बना उठता हम बना कारियर खत्म की कारियर कर अरे तो के शायद खबर न है ये कारियर को इनका जानवर भी निकदान तो इंसान ठीक है अरे बच्चा लेकिन सजन सेड़े तो की हालत क्या की है सजन कारियर 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 तो पंजी दोस्ती जो हक अदा करे छो सजन हक अदा करे छो कारियर मां तो की जिंदा कोन छड़ीदोस तो एक सत्तर शीह के जगायो है आए तो पंजे मौत के दावत नहीं आए कारियर हाने माता आजे लाशन जो कब्रिस्तान कब्रिस्तान Misraj! Okay, care to Chidalaji. Care to Chidalaji! Okay. सिर्फ है सिर्फ पैसों कभी पैसों जो तो पैसों मुझे जौनपुर ईमान है ऐसे ही करे माँ जो भी करे सका दो जो भी जो तो कारी है नचे कार रखो जंगता जानवर भी पनाह उठता हन जंगता जानवर भी
सरदार ही उहो चकमक आहे जंहिंजी छिक सां हैदर पाण हलियो ईंदो। नदर ही वट थिया। कारियर चक्का रखा संकचा जानिए भी पुनः उठदान तो मुका छाक दो हाथ और के शेर था समझो हथन में हथियार रखी चक्कर वाकई तो हाँ शेर आयो तो ये बबर शेर सा हथे खाली मुकाबलो क्यों हथे खाली आहे तो मैं चिरत हाँ यह तुझी ख्वाहिश भी पूरी क्यों था कारियर?
केर तो थी सके यार कंहिंजो ॿार आहे मूंखे हिन जी मदद करणी पवंदी यार ये तो जिंदा है पुत्र पुत्र पुत मथे बाबा केरा पुत्र तू मूंखे ख़बर नाहे लगे तो ही पंहिंजी याददाश्त विसारे वेठो आहे पर हा अॼु खां पोइ हिनखे मां झंग जो बादशाह कंदुसि अॼु खां पोइ हे कारीगर हूंदो कारीगर पुत्र वठो हथियार अॼु खां पोइ हिन तर में बाहि बाहि छॾ बाहि उथ मथे पुत्र उथ मथे हाँ 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 मां हिनी जंग में बार बार छड़ींदुमि बा शाबाश पुत्र तू निशानो सिखी वए तोखे ॿी ट्रेनिंग ॼण पंहिंजे साथियुनि में वठी थो हलां अचो हल त हलूं इधर इधर मुझे दोस्त मुझे भा मुखे सुञाण मां ताजो बचपन जो दोस्त खादिम मुझे भा मुखे सुञाण मां बचपन जो ताजो दोस्त खादिम मुझे भा खादिम नादन मुझे भा मां बचपन जो तुम्हारा दोस्त खादिम बचपन जो दोस्त छा तू असांजे बचपन जो दोस्त खादिम आहीं मुझे भा गुलाम जो पुट खादिम अचो तो यार मुख करे जाओ मुझे दुख ठार यार अच्छा दुख मां तरह जो ठोकरियूं कादियूं नदर तरह जो ठोकरियूं नदर मुझे सब कुछ याद अची वियो बादशाह खान आरम के मारिया कसम है रब्बती साथ जो इन बादशाह जो पूरा खानदान खत्म करता सी खानदान कौन चलिंदा सी तो भाई अचाक
हैदर ये कह रहा है? अमा अमा ही खादिम आहे अमा पंहिंजे हुन गुलाम जो पुट जेको जेको नंढे लाइ खां असां खां पिछड़ी वियो अमा ही खादिम अमा खादिम वो खादिम खादिम बच्चा तू जिंदा है? खादिम तो कैसे काते काते न बोले उसे पूछा थी समझी अम्मा तो मां खुश हुई मां तरह तरह जो ठोकरियूं खाधी न अम्मा तरह तरह जो वो पाजन के गोलियो मुखी मुखी का गाल समझ में न पई अचे तो मुझा किथे मुझे को दिमाग कम न पो करे मुझी अम्मा जने मुखे होश आयो मु नादर के सुञातो हैदर के सुञातो पो मु समझो तो मुझा मालिक मुझा पंजा जिंदन अज तू भी मिली वही है मुझी अम्मा तू भी मिली वही है हमारे मौके कसम है आज प्यारे जी भरतरा रत जाओ तुझे एक गोरे जो हिसाब उठता से एक गोरे जो हाँ मां हाँ असां बादशाह खान जो नस्ल खत्म करासीं नस्ल मुझे अम्मा दीजा बस तो कर पापन के कौन बच्चों एक शेर फायदा तुझा पुत्र तुझे बादशाह खान वही बादशाह खान के फायदन के इब्न लोग मौत रिदा सी जब मौत की सी ये पूरे तरह जो जालिम चुकी रजन चुकी मुखे फखर आहे उन गुलाम ते जे तो जड़ो दिलेर पुट जणियो तो पोही वट ही खादम खत्म कर उन्हनि दुश्मनन के जे सभिनी के दरबदर करे छड़ियो ओके कसम भाई मुझी अम्मा तुझे इज्जत जो खाली न मोटी दसे तुझे दुश्मन के मारे ओए मोटो दसे यो कहीं भाई जो तो सवाई दो है वाई दो बस तो हटाओ अल्लाह निगहबान मां शेर अली आहियां मूंखे ख़बर पई आहे त तव्हां बि ही जंग जा शेर आहियो शेर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुध जेकॾहिं असांजो साथी थियणो आहे त पोइ ठीकु आहे जेकॾहिं दुश्मन बणिजी वियो आहे त पोइ पंहिंजे मालिकनि खे इतलाह ॾे शेर अली जे मथां बंदूक सिधी न कर तो शेर अली खां इंसान त छा पर झंग जूं दलायूं बि पनाह घुरंदियूं आहिनि शेर अली तूं जंग जी बला पनाह घुरंदी असां अहिड़ा शेर तुसांखे पता अचे अचो शेर अली तोखे इंतज़ाम थीसी त असां पाण वॾा
गब्बर खान जी डिलीवरी भी दुश्मनी का कटना। बस इंस्पेक्टर बस अॼु मां तोखां पंहिंजे ज़ख़्मनि जो हिकु हिकु बदिलो वठंदुसि। वासी नागा देखिए नंगे खादिम इधर चारा मुझो साथ ताजा इतना मुझे यार ना खादिम ना ये नहीं चो ना मुसा को बाई तो कर अमा साड़ के ये चे जाए था खादिम झुके होना मरी यहाँ पर झुके होना ना खादिम ना ना बादशाह खान नालो मुझो बादशाह वा पाया जे सेकते गोठन जा गोठ सड़ी रख थी विंदा आहिनि। अॼु मां तोखे जीअं कोन छॾींदुसि। जब्बल खान कॾहिं बि शिकस्त न आहे खाधी बहितर मां पाण खे पाण मारिया। बादशाह खान आई तुझी बादशाही खत्म थी हुई। बादशाह खान खत्म बस। ओके तोखे शायद खबर ना है बादशाह खान पाया पाय अहिड़ी बात जे सेकते गोठन जा गोठ सड़ी रख थी वेंदा आहिनि। तूं वरी कहिड़ी शइ आहे? तोखे मूं छा चयो? बादशाह खान बाहि जो नालो आहे। बाहि अहिड़ी बाहि जंहिंजे सेक ते गोठनि जा गोठ सड़ी रख थी वेंदा आहिनि। तूं वरी कहिड़ी शइ आहे? हा हैदर नादर पुट अॼु मुंहिंजो इंतकाम ख़त्म थी वियो ऐं असांजा सभु दुश्मन ख़त्म थी विया। मरियो मदूद जंहिंजो ख़त्म हो न करो।
बस न हैदर भाई तो तुझे इंतकाम जी बात थी थी न हा रुखसार मुझे इंतकाम जी बा थदी थी हाणे जड़न जो गालियूं न सिर्फ प्यार जो गालियूं थी प्यार जो नादिर अज मैं बहुत खुश हाँ तू अपने सारे दुश्मन मार छोड़े ते मैं भी अपना वतन छोड़ आई हूँ अज कनु बाद तू ते मैं अपनी प्यार भरी जिंदगी नवी शुरू करे सुन हाँ शहजादी तू सच थी चई मां पंहिंजा सॼा दुश्मन मारे छॾिया आहिनि अॼु खां पोइ पंहिंजे प्यार जी ॻाल्हि इन धरतीअ जे चपे चपे जे नंढे वॾे ते अल्लाह अॼु जेकी असांजी थी आहे इहा असां ख़्वाब में बि कॾहिं न सोचियो हूंदोसीं बेइज्जती ज़रूर छा ॻाल्हि आहे रुखसार नाराज़ आहीं छा अञा पुछी तो नाराज़ आहियूं छेड़ो ऐं झंग हाजी चङो थी मरी वई कहिड़ा फैसला है मेरा पुट तेरे कुतरा मुंह चटे से नाश दे दूंगा यार मैं ओ यार मैं एक नाश दे दूं वो एक ना सुन रखे है मुकाबलो कयो अच्छा साईं पुट हैदर मुने नालो वरी करियो जन्नत वना जेरिया अथास अल्लाह रखो जेतिन जो पति वॾे छोकिरीअ लाइ इहा डायरेक्टर जे असांजे बि मुंह में लगे सुठो है रस्ता का है गाड़ी पाया दे मारे का खड़े मां हिकिड़ो निकिले सर कई निकिले के मारे करे तुझो दोस्त तुझे कुत्तनि खे खाराई दूं अरे परे ते छा थो करेगा सरदार अॼु खां पोइ मां वाइदो करां थो जे तव्हांजो कुतो आहे बि चईंदुमि सरदार आयो आहे हुन तुसां सीन करो कट न त मरे सां लत